नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। अवांखे ठरी मीरवा ख़बर ॾिनऊं। ठरी मीरवा में ओबा छोकरनि पारां दोस्ती न रखण ते मसमात शाना गोपांग खे कुआड़ी हणी ज़ख़्मी करे छॾियो। ठरी मीरवा जे ॻोठ हाशिम गोपांग जी रवासण नारी शाना गोपांग खे ज़ख़्मी हालत में ठरी मीरवा इस्पताल आंदो वियो, जिथे ज़ख़्मी नारी शाना गोपांग पंहिंजे पीउ ज़फ़र अली गोपांग ऐं संदसि अमड़ ख़ुर्शीदा गोपांग मीडिया खे ॿुधायो त पुलिस एहलकार फ़कीर मोहम्मद गोपांग जे पुटनि कदीर गोपांग, अकसीर गोपांग ॻोठ में सरेआम गुंडागर्दी कंदा आहिनि, आई वई जे इज़तुनि सां खेॾनि था। कदीर ऐं अकसीर गोपांग गुंडा आहिनि। हिननि सां ॻोठ जो केर बि फ़र्द ॻाल्हाइण जे लाइ तयार ई न आहे। नौजवान न्याणी जी इज़त महफ़ूज़ न आहे। कदीर ऐं अकसीर गोपांग दोस्ती रखण लाइ तंग कंदा हुआ, तंहिं ते शाना दोस्ती रखण खां जवाबु ॾिनो त कुआड़ी हणी ज़ख़्मी करे छॾियो। हिननि चयो त हिननि जो पीउ पुलिस एहलकार आहे, हिन जे ज़ोर ते ही सरेआम गुंडागर्दी कनि था। हिननि असांजी न्याणी सां वेश्याणो हरकत कई आहे, दोस्ती न रखण ते तशदुद करे ज़ख़्मी करे छॾियो आहे। अहिड़ो इतला असां बौज़दार थाणे ते ॾिनो आहे, पर बौज़दार वॾा पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे, छो जो हिननि जो पीउ पुलिस एहलकार आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।